नाज़रीन, इसराइल में नेतन्याहू हुकूमत खिलाफ़ वॾो मुज़ाहरो, हज़ारनि माण्हुनि जी शिरकत। परॾेही मीडिया मूजिबि इसराइली जे गादी वारे शहर तल एविव में हज़ारे माण्हुनि जे अंग नेतन्याहू हुकूमत जे खिलाफ़ रैली कढी। हुकूमत मुख़ालिफ़ रैली में मुज़ाहिरीन गज़ा मां यरगुमालियुनि जी आज़ादी जो मुतालबो कयो, जॾहिं त मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड बि खणी रखिया हुआ ऐं मुज़ाहिरीन हुकूमत जे खिलाफ़ नारेबाज़ी बि कई। मीडिया रिपोर्टनि मूजिबि पुलिस मुज़ाहिरीन खे छड़ोछड़ करण जी कोशिश कई, पर उन दौरान पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं बि ॾिसण में आयूं, जंहिं नतीजे में 15 मुज़ाहिरीन खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। यादि रहे त 7 अक्टूबर ते हमास इसराइली शहरनि खे यरगुमाल बनायो हो, जंहिंखां पोइ इसराइल फ़लस्तीननि ते हमला जारी रखिया आहिनि। मीडिया रिपोर्टनि में ॿुधायो पियो वञे त इसराइली हमलनि में जिते मज़लूम फ़लस्तीनी शहीद थी रहिया आहिनि, उते ई इसराइली यरगुमाली बि पंहिंजे फोर्सिस जे हमलनि में मारिजी रहिया आहिनि। मीडिया रिपोर्टनि मूजिबि यरगुमालियुनि जी आज़ादी लाइ गादी वारे शहर तल एविव में केतिरा ई मुज़ाहरा रिकॉर्ड कया विया आहिनि।